ओम शांति। अज जी अव्यक्त महावाक्य 26/2023। अज अव्यक्त बादल रिवाइज को 31/12/93 का महावाक्य। नए वर्ष में सदा उमंग उत्साह में ओढ़ण सर्व के प्रति महादानी वरदानी थई व्यर्थ के समाप्त करण। अज नवयुग नई सृष्टि जे रचता बाप दादा पंहिंजे नवयुग जे आदि आधार मूर्त ॿारनि खे ॾिसनि था। बाप दादा सां गॾु गॾु तव्हां सभी ॿार सदा सहयोगी आहियो, हिन करे तव्हां ही आधार मूर्त आहियो। दुनिया जे हिसाब सां अॼु जो ॾींहुं वर्ष जो संगम आहे। पुराणो वर्ष वञे थो, नयो वर्ष अचे थो। इहा आहे वर्ष जो संगम ॾींहुं। ऐं बाप ऐं तव्हां वेठा आहियो बेहद जे संगम युग ते। तव्हां सभी नव वर्ष सां गॾु गॾु नव युग जी तव्हां सभिनि खे नव वर्ष सां गॾु गॾु नए युग जी सभिनि खे मुबारक हुजे। मुबारक ॾींदा आहियो न, हिकु ॾींहं जी मुबारक न, लेकिन नव युग जे अनेक जन्मनि जी मुबारक ॾींदा आहियो। हिन संगम ते सुठी तरह सां अनुभव कंदा आहियो कि हिन समय सां ब्रह्मण आत्माउनि जी नई जीवन में अची विया आहियो न। ब्रह्मण जो संसार ही नयो आहे। अमृत वेले खां ॾिसो त नई रीति नई प्रीत। पुराणी दुनिया जी दिनचर्याऊं नए हिन ब्रह्मण जीवन जी दिनचर्या में केतिरो अंतर आहे न। सभु नयो थी वियो न। स्मृति नई, वृत्ति नई, दृष्टि नई, सब बदली वियो। और नई जीवन केतरी प्यारी लगती है। वैसे भी नई चीज सभिनि खे प्यारी लगती है न। पुरानी चीज छॾण चाहींदा आहिनि, नई चीज वठण चाहींदा आहिनि। त हिन समय जो ये नंढो सो नयो संसार भी नयो आहे त संस्कार भी नया आहिनि। हिन करे दुनिया वारा भी नव वर्ष खे धूमधाम सां मनाईंदा आहिनि। मनाइण जो अर्थ ई आहे उमंग उत्साह में अचनि। उत्साह थींदो ई आहे, हिन करे मनाइण जे ॾींहं खे उत्सव चइबो आहे। उत्साह सां ई हिक ॿिए खे वधाई ॾींदा आहियो, मुबारक ॾींदा आहियो, ग्रीटिंग्स ॾींदा आहियो। तव्हां ब्रह्मण आत्माउनि जे लाइ हर ॾींहुं उत्सव आहे न। सदा उत्सव अर्थात उमंग उत्साह में रहंदा आहियो। उमंग उत्साह ही ब्रह्मण जीवन आहे। दुनिया जी रीति प्रमाण विशेष ॾींहं खे मनाईंदा आहिनि। अॼु मनाइण जे लाइ इकट्ठा थिया आहियो, लेकिन तव्हांजो नव युग नव जीवन जो उमंग उत्साह सदा ही आहे। ईअं न कि 2 तारीख़ थी वञे त उमंग उत्साह खलास, हिकु मास थी वञे ॿियो ख़तम थी वियो। हर ॾींहुं उमंग उत्साह वधंदो रहंदो आहे, घटि न थींदो आहे कि पंहिंजी घटि थींदो आहे छा? बाबा प्रश्न त पुछे, ईअं त न थींदो आहे कि पंहिंजे स्थान ते वञी वेंदा आहियो त उमंग उत्साह ख़तम थी वेंदो आहे। हर घड़ी उमंग उत्साह जी आहे। उमंग उत्साह सां ब्रह्मण जीवन जी उड़ती कला जा पंख आहिनि। हिन उमंग उत्साह जे पंखनि सां सदा उड़दा रहो। अगरि कार्य अर्थ कर्म में ईंदा आहियो पोइ भी उड़ती कला जी स्थिति सां कर्म योगी ठही कर्म में ईंदा आहियो त उड़ती कला वारा आहियो न। त बिना पंखनि जे त उड़ी न सघंदव न। इहा उमंग उत्साह उड़ती कला जा पंख सदा साथ आहिनि न। इहा उमंग उत्साह तव्हां ब्रह्मणनि जे लाइ वॾी खां वॾी शक्ति आहे। बाबा असांखे उमंग उत्साह वॾी खां वॾी शक्ति जी गिफ्ट था ॾियनि। इहा उमंग उत्साह असां ब्रह्मणनि जे लाइ वॾी खां वॾी शक्ति आहे। नीरस जीवन न आहे। दुनिया वारा त चईंदा कि छा करूं, रस न आहे। नीरस आहे, बेरस। काशा चईंदा उमंग उत्साह जो रस आहे। कॾहिं दिल शिकस्त न थी सघंदा है। सदा दिल खुश। कहिड़ी भी मुश्किल ॻाल्हि हुजे, लेकिन उमंग उत्साह मुश्किल खे सहज करे ॾींदो आहे। उत्साह तूफान खे भी तोहफ़ो ठाहे छॾंदो आहे न। पहाड़ी खे भी राई न रुई ठाहे छॾंदो। उत्साह पहाड़ी खे भी राई न रुई ठाहे छॾंदो। उत्साह कहिड़ी भी परीक्षा व समस्याउनि खे मनोरंजन अनुभव कराईंदो आहे न। हिन करे उमंग उत्साह में रहण वारा नव युग जे आधार मूर्त नव जीवन वारा ब्रह्मण आत्माऊं आहिनि।
पंज खे ॼाणदा आहियो न मञदा भी आहियो या सिर्फ़ ॼाणदा या चईंदा आहियो, ॼाणदा भी आहियो मञदा भी आहियो, हुनमें हलदा हलो। सदा ये उत्साह रहे कि कल्प पहिरियों भी असां ई हुयासीं, हाणे भी आहियूं ऐं अनेक बार असां ई हूंदासीं। त अविनाशी उत्साह थी वियो न, हुयो आयो सदा थींदा, टिनी कालनि जो थी वियो न। सदा उमंग उत्साह हुयो आहे ऐं अनेक बार असां ई ठहींदासीं। इह उमंग उत्साह त अविनाशी उत्साह थी वियो न, हुयो आयो सदा ई थींदा। टई कालनि जो थी वियो न, पास्ट प्रेजेंट ऐं फ्यूचर टई काल थी विया त अविनाशी थी वियो न। बाप दादा ॾिसनि पिया कि अविनाशी उमंग उत्साह में रहण वारी आत्मायूं नंबरवार आहिनि या नंबर 1 आहे। जॾहिं आयो ही निश्चय बुद्धि विजयी त जरूर नंबर 1 थींदव न, नंबरवार थोड़ी थींदव। त सदा नव जीवन जे उत्साह में उड़दा हलो, छो जी तव्हां आधार मुहूर्त आहियो। सिर्फ़ पंहिंजे जीवन जे लाइ आधार न आहियो, लेकिन विश्व जी सर्व आत्माउनि जे आधार मुहूर्त आहियो। तव्हांजी श्रेष्ठ वृत्ति सां विश्व जो वातावरण परिवर्तन थींदो आहे। तव्हांजी पवित्र दृष्टि सां विश्व जी आत्मायूं प्रकृति ॿई पवित्र थी वेंदियूं आहिनि। केतिरा वॾी जिम्मेवारी बाबा असांखे ॾिनी अथई। तव्हांजी दृष्टि सां सृष्टि बदिली वेंदी आहे, तव्हांजे श्रेष्ठ कर्मनि सां शिष्टाचारी दुनिया ठही वेंदी आहे। त केतिरी जिम्मेवारी आहे, विश्व जी जिम्मेवारी जो ताज पातो अथव न कि कॾहिं भारी लॻंदो आहे त उतारे ॾींदा आहियो, छा कंदा आहियो। जो डबल लाइट रहंदा आहिनि हुननि खे जिम्मेवारी जो ताज सदा ई लाइट अनुभव थींदो आहे, भारी न थींदो। डबल लाइट अर्थात मां आत्मा राइट सभु बाबा खे बोझ ॾेई करे रहंदासीं त असांखे इहा ताज भारी न लॻंदो। त नए वर्ष में छा कंदा, अव्यक्त वर्ष भी मनायो। अव्यक्त वर्ष अर्थात फरिश्तो ठही वियो कि अञा ठहिणो। अव्यक्त जो अर्थ आहे फरिश्तो। वर्ष पूरो थियो त फरिश्तो थी वियो कि न। अव्यक्त वर्ष हाणे लंबो करे छॾियो, हाणे लंबो करे ॾियो, 2 वर्षनि जो 1 वर्ष ठाहे छॾियो, हाणे ॿियो अॻियां वधणो आहे। अव्यक्त वर्ष मनायो। हाणे फरिश्तो ॾेई करे छा कंदा, सॼो ॾींहुं हर समय महादानी वरदानी ठहिणो आहे। त इहा वर्ष महादानी वर्ष मनायो। त जो सभी जे संपर्क में अचो न आत्मा खे महादानी थी कोई न कोई शक्ति जो, ज्ञान जो, गुणनि जो दान ॾियणो ई आहे। टई खजाना केतिरा भरपूर आहिनि, ज्ञान जो खजानो भरपूर आहे कि थोड़ो घटि आहे। मास्टर नॉलेजफुल आहियो न, त ज्ञान जो खजानो भी आहे, शक्तियुनि जो खजानो भी आहे, गुणनि जो खजानो भी आहे। टिनी में संपन्न आहियो कि हिक में संपन्न आहियो। ज्ञान गुण शक्ति ये टई खजाना असांखे सदा मादानी ठही करे बांटणा खपनि। वर्तमान समय आत्माउनि खे टिनी जी आवश्यकता है। सॼे ॾींहं में कोई न कोई दान ॾियणो आहे, चाहे ज्ञान जो, चाहे शक्तियुनि जो, चाहे गुणनि जो, लेकिन ॾियणो ई आहे। महादानी आत्माउनि जो बिना दान किए हुए कोई भी ॾींहुं न हुजे। ईअं न वर्ष पूरो थी वियो असां चऊं असांखे त चांस ई न मिलियो। चांस वठण भी पंहिंजे मथां आहे कि चांस ॾियण वारो ॾे तॾहिं चांस वठूं। बस स्वयं ई चांस वठंदा आहियो। वठण ईंदो अथव कि कोई ॾे त वठो, कोई चांस न ॾे त छा कंदव। ॾिसंदव, सोचंदव, सॼे ॾींहं में चाहे ब्राह्मण आत्मायूं चाहे अज्ञानी आत्माउनि जे संपर्क में त ईंदा ई आहियो। जंहिंजे भी संपर्क में अचो उन्हनि खे कोई न कोई दान अर्थात सहयोग ॾियो। दान शब्द जो रूहानी अर्थ आहे सहयोग ॾियणु। त रोज मादानी व वरदानी ठही करे वरदान कीअं ॾींदव। वरदान ॾियण जी विधि छा आहे। पंहिंजे जड़ चित्र त हाणे ताईं तव्हांजो जड़ चित्र त हाणे ताईं वरदान था ॾियनि। त वरदान ॾियण जी विधि आहे जो भी आत्मा संबंध संपर्क में अचे
उन्हनि खे पंहिंजी स्थिति जे वायुमंडल द्वारा पंहिंजी वृत्ति जे वाइब्रेशन द्वारा सहयोग ॾियण अर्थात वरदान ॾियण। पंहिंजी वृत्ति जे वायुमंडल द्वारा पंहिंजी स्थिति जे वायुमंडल द्वारा असांजे आसपास उन्हनि खे शांती अनुभव थींदी आहे, सुठो अनुभव थींदो न, त इहे ई उन्हनि खे इन्हनि जो सहयोग ॾियण ई वरदान ॾियण। कहिड़ी बि आत्मा हुजे, गाली ॾियण वारी हुजे, निंदा करण वारी हुजे, लेकिन असांजी शुभ भावना शुभकामना द्वारा वृत्ति द्वारा स्थिति द्वारा अहिड़ी आत्माउनि खे बि गुणनि जो दान व सहनशीलता जी शक्ति जो वरदान ॾियणो। पंहिंजी शुभ भावना शुभकामना द्वारा वृत्ति द्वारा स्थिति द्वारा अहिड़ी आत्माउनि खे बि गुण दान सहनशीलता जी शक्ति जो वरदान ॾियो। अगर कोई क्रोध अग्नि में जलंदो हुओ असांजे साम्हूं अचे त आग में तेल या पानी न विझो। पानी विझंदव न कि थोड़ो पानी विझंदव न कि थोड़ो तेल जो भी छीटा विझंदव। अगर क्रोधी जे अॻियां पंहिंजे मुख सां क्रोध न कयो, मुख सां त शांत रहे, लेकिन अखियुनि द्वारा चेहरे द्वारा क्रोध जी भावना रखी त भी तेल जा छीटा विझा। क्रोधी आत्मा परवश आहे, रहम जी शीतल जल द्वारा उन्हनि खे वरदान ॾियणो। क्रोधी आत्मा केरु हूंदी आहे? परवश हूंदी आहे। त असांखे उन्हनि खे रहम जो शीतल जल ॾियणो। त इहे अहिड़ा वरदानी ठहिया आहियो। या अगर क्रोधी खे ॾिसो त तव्हां बि क्रोध करो, या उन्हनि खे मुख सां या अखियुनि सां चेहरे सां, भले मुख सां शांत लेकिन अखियुनि ऐं चेहरे सां नज़र ईंदो न हाव भाव। त बाबा चए थो ईअं तेल जा छीटा त न विझंदा आहियो। क्रोधी आत्मा त पहिरें ई परवश आहे। असां बि अगर उन्हनि जे मथां क्रोध कंदासीं, रहम न कंदासीं, रहम जो शीतल जल न ॾींदासीं त वरदानी कीअं ठहींदासीं? जिस समय आवश्यकता है उन समय सहन शक्ति जो तीर न हलंदो आहे। अगर समय ते कोई भी उन समय उन्हनि जो क्रोध जी वो भावना सहन करे ऐं उन्हनि खे शांति जो दान ॾियणो आहे, रहम करणो उन्हनि जे मथां। अगर समय ते कोई भी अमूल्य वस्तु कार्य में न लगी त उनखे अमूल्य छा चईंदासीं? उन्हनि खे अमूल्य थोड़ी चईंदासीं। अमूल्य अर्थात समय ते मूल्य कार्य में लॻायो। त हिन वर्ष छा कंदव? महादानी वरदानी ठहो। चैतन्य में संस्कार भरदा आहियो तॾहिं त जड़ चित्र द्वारा भी वरदानी मूर्त ठहींदव न। तॾहिं त असांजे जड़ चित्रनि द्वारा भी आत्माउनि खे शांति जो अनुभव थींदो। त बाबा चवनि था संस्कार त हाणे ई भरणा आहिनि कि जंहिं समय मूर्ति ठहींदी उन समय भरदव। महादानी वरदानी मूर्त ठहिण सां व्यस्त स्वतः ई समाप्त थी वेंदो। छो जो महादानी आहे, वरदानी आहे, ॿियनि खे ॾियण वारो दाता आहे। त दाता जो अर्थ आहे समृत। समृत हूंदो तॾहिं त ॾींदव न। त जाते समृत आहे उते व्यर्थ स्वतः खत्म थी वेंदो। त बाबा चवनि था समृत स्थिति आहे स्विच ऑन थियण। जीअं हिन स्थूल लाइट जो स्विच ऑन करण अर्थात अंधकार के समाप्त करण, ईअं ई समृत स्थिति अर्थात स्विच ऑन करण। त स्विच ठीक आहे या कॾहिं ठीक कॾहिं लूज थी वेंदो आहे या फ्यूज थी वेंदो। ऑन करण त ईंदो अथव न। अॼुकल्ह नंढा नंढा ॿार भी स्विच ऑन करण में होशियार थी वेंदा आहिनि, होशियार हूंदा आहिनि। टीवी जो स्विच ऑन करे ॾींदा आहिनि। त स्विच ऑन थियण सां हिकु हिकु व्यर्थ संकल्प खे समाप्त करण जी महिनत सां छुटिजी वेंदो। त बाबा चए थो सदा ई समृत स्थिति जो स्विच ऑन हुजे त असांखे हिकु हिकु व्यर्थ संकल्प खे समाप्त करण जी महिनत न थी। सदा ई स्विच ऑन हुजे।
अव्यक्त फरिश्ते जो इहो ही श्रेष्ठ कर्तव्य आहे। समरस तेजस विद्वान ऐं सभिनि जा खुद जा बि व्यर्थ संकल्पनि खे मुक्त करे सभिनि खे सभिनि जे मथां रहम करनि, वरदान ॾियनि। त छा इहे नवीनता कंदव? अव्यक्त वर्ष में पंहिंजो चार्ज रखियो कि कॾहिं रखियो कॾहिं न रखियो, कॾहिं कॾहिं वारा ठहिया आहियो या सदा वारा ठहिया आहियो, कॾहिं कॾहिं वारा ज्यादा आहिनि छा? हिन नए वर्ष में नयो चार्ज रखणो। छा चार्ज रखंदा? चार सब्जेक्ट खे त सुठी रीति सां ॼाणंदा आहियो न, त हिन वर्ष जो इहो ई चार्ज रखणो आहे कि छहनि सब्जेक्ट में, ज्ञान में, योग में, धारणा में, हर सब्जेक्ट में हर रोज कोई न कोई नवीनता लाइणी है, ताकि हर रोज कोई न कोई नवीनता लाइणी है। ज्ञान अर्थात समझदार है, समझ ॾियण ऐं समझदार ठही हलण। ज्ञान में भी नवीनता जो अर्थ आहे जो पंहिंजे में कमी आहे हुनखे धारण कयो त नवीनता थी वई न। मतलब ज्ञान वठो ई था समझदार थियण लाइ, समझ ॾियण ऐं समझदार ठही हलण। त ज्ञान में नवीनता जो अर्थ आहे जो पंहिंजे में कमी आहे हुनखे धारण करो त नवीनता थी वई। न सां हा थी त नयो थी वियो न। हिन रीति सां योग जे प्रयोग में हर रोज कोई न कोई नयो अनुभव करो, कोई नई धारणा करो। ज्ञान में जो कमी है मतलब अज्ञानता जो आहे उनखे दूर करे ज्ञान धारण करो रोज नयो नयो। योग जो नए नए अनुभव करो। योग में ॾाढा सुठा वेठा, ॾाढो सुठो योग लॻो, लेकिन नवीनता छा थी? परसेंटेज वधाइण भी नवीनता है। अॼु अगरि असांजी परसेंटेज योग में 50% आहे, कल 50 खां वृद्धि थी वई त नवीनता थी वई न। हीअं न कि हिकु मास में 50-50 लॻाईंदा वञो त चारो ही सब्जेक्ट में हिकु मास में 50-50 लॻाईंदा वञो त चइनि सब्जेक्ट में स्व जी प्रगति में नवीनता, विधि में नवीनता। असां में छा प्रगति थी, विधि नई छा अपनाई, प्रयोग में कीअं प्रयोग लायो हुनमें नवीनता। ॿियनि खे सहज योगी ठाहिण में ऐं परसेंटेज वधाइण में मानो नवीनता। कंहिंखे दुख ॾिनो, कंहिंखे किथे क्रोध कई त कॉमन ॻाल्हि आहे। ये त असांजी जो रॉयल प्रजा है न उहो भी रखंदी है। तव्हां रॉयल प्रजा आहियो या राजा आहियो, जो नवीनता सां स्वतः ही तीव्र पुरुषार्थ में समीपता जी अनुभूति थींदी रहे। सम्झो छा चार्ज रखणो आहे असांखे। अगरि असांखे महाराजा महाराणी ठहिणो आहे त छा नवीनता लाइ चार्ज रखणो आहे। हर 3 मास में रोज जो न हिते मोकिलिजो, कम वधिजी वेंदो। हिन वर्ष त तव्हांखे इकोनॉमी भी करणी आहे। हिन वर्ष विशेष इकोनॉमी जो आहे। इकोनॉमी और इकोनॉमी ज्ञान सरोवर ठहे तो सभिनि में इकोनॉमी करणी है न। सब खजाननि में, समय में भी, संकल्प में भी, खजाननि में, समय में, संकल्प में, संपत्ति में, सभिनि में इकोनॉमी। त हर 3 मास जो स्वयं ही साक्षी थी करे चार्ट चेक करे शॉर्ट में पंहिंजो समाचार ॾिजो। हर 3 मास में ॾिसजो प्रगति आहे या जीअं आहे हूअं ई आहे। कीर्ति कला में त वञणो न आहे, लेकिन ईअं भी न कि जीअं आहियूं उअं ई आहियूं। पुरुषार्थ में मिड गेट न ठहिणो। मिड गेट सुठो लॻंदो आहे छा न। ईअं न चइणो आहे कि चाहींदा त आहियूं लेकिन छा करूं, छा न करणो आहे। ब्राह्मणनि जी भाषा न आहे कि छा करूं, कीअं करूं, ईअं करूं, वैसे करूं, लेकिन ॿियनि खे भी सहयोग ॾियण ही ईअं करो। ॿियनि खे सहयोग ॾींदव कि ईअं करो। असां ही अगरि प्रश्ननि में उलझल रहंदासीं त असां ॿियनि खे कीअं सहयोग ॾेई सघंदासीं। त असां अनुभवी ठही करे ॿियनि खे ॿुधायूं कि ईअं करो। सम्झो छा चार्ज रखणो। हाणे ॾिसंदासीं केरु छा कंदो। कुछ नवीनता लाइ अनुभव करणो आहे। बाप दादा स्नेह जे कारण नाम अनाउंस न कंदा आहिनि कि छा कयो, ॼाणंदा त आहिनि
अॼुकल्ह टीवी जो फैशन आहे, बाप दादा वटि बि टीवी आहे। बाप दादा ॼाणदा आहिनि जो पिछले वर्ष कम ॾिनो हुयो उहो कीअं केतिरो कयो। नाम अनाउंस करूं त हाफ कास्ट केतिरा रहिया, फुल कास्ट केतिरा रहिया। त हिन वर्ष महादानी वरदानी मुहूर्त ही स्वयं बि ऐं सर्व प्रति बि ठहो। हर रोज कोई न कोई नवीनता अर्थात प्रोग्रेस अवश्य करो। त इह थियो स्व जे पुरुषार्थ जे प्रति। सेवा में छा कंदो, सेवा में भी नवीनता लाइणी आहे। मेला भी ॾाढा कयो, प्रदर्शनी त अनगिनत करे छॾियो, सेमिनार कॉन्फ्रेंस भी ॾाढी कयो। हाणे आवाज बुलंद करण वारा माइक त तैयार करणो ई आहे, लेकिन हिन जी विधि छा आहे। वैसे पहिरियों भी ॿुधायो आहे कि लेकिन कयो कम घटि कयो। सेवा जी रिजल्ट में ॾिठो कि वॾा निमित आत्माउनि खे समीप लाइण जे पहिरियों चाहे कोई नेता, चाहे कोई वॾो इंडस्ट्रियलाइज़, चाहे कोई वॾो ऑफिसर, लेकिन उन्हनि खे समीप लाइण जो साधन आहे उन्हनि जी सेक्रेटरी खे सुठी रीति समीप लायो। तव्हां माण्हू वॾनि जे मथां टाइम ॾींदा आहियो, उहो सुठो सुठो चई करे सुम्ही पईंदा आहिनि। उन्हनि खे पोइ जगाइण लाइ एतिरो टाइम न मिलंदो आहे, जगाइण जे लाइ एतिरो टाइम न मिलंदो न आहे, न उहो ॾींदा आहिनि, न तव्हां वञी सघंदा आहिनि। इन करे सेक्रेटरी जो हूंदा न उहा बदलदा बि न आहिनि, वॾा त सभु बदिली बि वेंदा आहिनि। अॼु हिकु मिनिस्टर जी सेवा कंदा आहिनि, कल्ह उहा प्रजा ठही वेंदी आहे। सेक्रेटरी काफ़ी सहयोगी थी सघंदा आहिनि। त कहिड़े बि वर्ग जी सेवा में हिन वर्ष विशेष सेक्रेटरी, मैनेजर्स, प्राइवेट असिस्टेंट जो भी शक्तिशाली हुजनि, वॾनि जे समीप हुजनि, उन्हनि आत्माउनि जी विशेष सेवा करो। ॿियनि जी ॿी ॻाल्हि आहे, पहिरियों बि इशारो ॾिनो कि वर्तमान समय कम ख़र्च लाम बालो करो। हुनजी विधि आहे कि जो भी नंढी वॾी संस्थायूं आहिनि, एसोसिएशन आहिनि, हुननि सां संबंध संपर्क रखो। बनी बनाए स्टेज ते नाम बालो करो, कम ख़र्च नाम बालो कंदा आहियो, लेकिन ॿियो तीव्र गति सां करो। हाणे बाबा चए थो खुद जो खर्च न करो, ॿिया स्टेज ठाहिनि ऐं तव्हांखे एज अ चीफ गेस्ट या कीअं बि करे इनवाइट करनि, कंदा आहियो, लेकिन हाणे तीव्र गति सां करो। हिन देश में या हर गांव में व हर जिले में जो भी भिन्न भिन्न प्रकार जी एसोसिएशंस आहिनि या ॾाढा वर्ग जा कार्य करण वारा आहिनि, कॉन्फ्रेंस करण वारा आहिनि या सम्मेलन कंदा आहिनि, उहा बनी बनाए स्टेज ते संदेश ॾियो। वो असांखे इनवाइट करनि ऐं बनी बनाए स्टेज ते संदेश ॾियो। त समय ऐं महिनत ॿई बची वेंदा न। हाणे हिनखे तीव्र गति सां लायो। चेक करो कि जंहिं देश में या जंहिं स्थान जे निमित्त ठहिया आहियो हुन स्थान जी कोई भी संस्था वंचित न रहिजी वञे। असांखे बाबा हिननि सभिनि ये जेकी भी बाबा संस्था ॿुधाई न, एसोसिएशन जेका भी आहिनि, त वॾी वॾी संस्थायूं, ये सभु असांखे जेका कॉन्फ्रेंस कंदा आहिनि, सम्मेलन कंदा आहिनि, ये सभु असांखे इनवाइट करनि ताकि असांजो समय ऐं ख़र्च बची वेंदो न, बस हुते वञी करे बाबा जो संदेश ॾींदासीं ऐं उहा बि बाबा जे कार्य में मददगार थी वेंदा। ऐं हिननि सां उन्हनि खे बि पतो लॻी वेंदो न। चेक करो जंहिं देश जा या जंहिं स्थान जे निमित्त ठहिया आहियो हुन स्थान जी कोई भी संस्था वंचित न रहिजी वञे। छो जी वर्तमान समय वायुमंडल परिवर्तन थिए थो, हाणे डर कम आहे, स्नेह ज्यादा आहे, सुठो मंदा आहिनि, सुठो ठाहींदा न आहिनि, लेकिन सुठो मञदा आहिनि। इन करे हिन ॿ प्रकार जी सेवा खे अंडरलाइन करो। बाबा चवनि था त सहज हिकु त सेक्रेटरी वग़ैरह खे, उन्हनि जे प्राइवेट असिस्टेंट वग़ैरह सां संपर्क जोड़ो। ॿियो बाबा चए थो हीअ बनी बनाई स्टेज ते असांखे इनवाइट करनि त सहज माइक तयार थी वेंदा। नयो वर्ष शुरू कयो त नई विधि ऐं विधान भी खपे। ॿियो बाबा चए थो हिन वर्ष अमृत वेलो सदाई स्लोगन यादि रखजो, सदा उमंग उत्साह में उड़णो आहे।
सभिनि खे उड़ाइणो आहे। विच विच में चेक करो कहिड़े ईअं न की अमृत वेलो चेक करो ऐं सॼो ॾींहुं मर्ज करे छॾियो, पोइ राति जो सोचो कि अॼु सॼो ॾींहुं त ईअं ई रहियो। न, विच विच में चेक करो, इमर्ज करो कि उमंग उत्साह जे बजाए कोई ॿिया रास्ते में त न हली वियो, उड़ती कला जे बजाए कहिड़ी ॿी कला में ॿी के कला जी तरफ आकर्षित त न थी विया। चारों ओर जे नव जीवन अनुभव करण वारा सर्व ब्रह्मण ॿारनि खे सदा नवयुग जे आधार श्रेष्ठ आत्माइन आधार मूल श्रेष्ठ आत्माइन खे सदा संकल्प बोल ऐं कर्म द्वारा महादानी वरदानी आत्माइन खे सदा स्वयं जी स्थिति द्वारा ॿियनि जी परिस्थिति खे बि सहज ठाहिण वारा समर्थ आत्माइन खे सदा हर ॾींहुं स्वयं में प्रकृति अथवा नवीनता अनुभव करण वारी समीप आत्माइन खे सदा एकानामी करण वारी बाप समान समीप आत्माइन खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। वरदान तन खे आत्मा जो मंदिर समझने की स्वच्छ ठाहिण वारा नंबर 1 श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा था। असां ब्राह्मण आत्मायूं जी कल्प में नंबर 1 श्रेष्ठ आत्मा आहियूं, हीरे तुल्य आहियूं। हिन स्मृति सां तन खे आत्मा जो मंदिर समझी करे स्वच्छ रखणो। जेतिरी मूर्ति श्रेष्ठ हूंदी ओतिरो मंदिर भी श्रेष्ठ हूंदो। त हिन शरीर रूपी मंदिर में जा असां ट्रस्टी आहियूं। ये ट्रस्टीपन आप ही स्वच्छता ऐं पवित्रता लाईंदो आहे। हिन विधि सां तन जी पवित्रता सदा रूहानी खुशबू जो अनुभव कराईंदी आहे। स्लोगन आहे रूहानियत में रहण जो व्रत वठी वठण ई ज्ञानी जो आत्मा ठहण। रूहानियत कॾहिं ईंदी जॾहिं असां में हिकु त ईश्वर नशो हूंदो, रुहाब हूंदो, ॿियो रहम, तॾहिं असां में उहा रूहानियत अची सघंदी आहे। त असांखे सदा ईश्वर नशे में रहणो आहे ऐं सदा ई असांखे ॿियनि जे मथां रहम करणो आहे, तॾहिं असां में रूहानियत ईंदी ऐं इहो व्रत वठण ई ज्ञानी तू आत्मा ठहण। ओम शांति।